नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं मीरपुर माथेले खां खबर ॾींदा हलूं त पीपी शहीद भुट्टो तालको मीरपुर माथेलो तरफां अॼु 5 जुलाई कारो ॾींहुं मल्हायो वियो है। मीरपुर माथेले प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि कामरेड शेर मोहम्मद चाचड़, नज़ीर अहमद कलोड़ ऐं ॿियनि कारकुननि सख़्त एहतजाज कयो है। इन्हनि चयो है त अॼु 5 जुलाई पाकिस्तान जी तारीख़ जो कारो ॾींहुं है। इन ॾींहुं 5 जुलाई 1977 ते पाकिस्तान जो पहिरियों चूंडियल वज़ीर आज़म क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख्तो ऊंधो करे वक़्त जे डिक्टेटर ज़ियाउ आमरियत मड़ी जमहूरियत जो जनाज़ो कढी छॾियो है। इहा जमहूरियत ते वार इंसानी हक़नि जी लताड़ कई है। पाकिस्तान जे आइन सां हथ चढ़ाण करे तारीख़ में गद्दारी जो सबूत ॾिनो है। इन ॾींहुं खे पाकिस्तान जी तारीख़ में बदतरीन कारो ॾींहुं मल्हायो वेंदो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।